सतनाम साखी जय झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम सां पाण ॾिसूं पिया पंहिंजा शहीद हेमू कालानी जी विस्तृत जानकारी जेकी ललित अगनानी भाई साहब पाण खे ॾियनि पिया। कीअं हेमू कालानी अंग्रेज़नि जे नक में दम करे रखियो, उन्हनि जी सल्तनत हिलाए रखी वञ ऐं पंहिंजे स्वतंत्रता लाइ हेतिरा सुठा न कम कया वञ। हाणे पाण ॾिसंदासीं ॿुधंदासीं कीअं उन्हनि पुलिस चौकियुनि खे ध्वस्त कयो वञ। जय श्री झूलेलाल। सतनाम साखी। पहिरें वीडियो में मां तव्हांखे ॿुधायो कि शहीद हेमू कालानी ऐं हुननि जी स्वराज्य सेना जी शुरूआति जेकी वारदात कई हुई हुननि 7 पहिरीं वारदात जे बारे में मां तव्हांखे उन्हनि जो ज़िक्र कयो। हाणे मां तव्हांखे अॼु ॿुधायां थो हुननि जे ॿी वारदात जी जानकारी कि हुननि जी ॿी वारदात कहिड़ी हुई। त स्वराज्य सेना जी हिकु मीटिंग थी ऐं जेके बि 5-6 छोकिरा मिली करे हिकु पार्क में मिलनि था। उन पार्क में प्लान ठाहिनि था कि भई हाणे अंग्रेजी हुकूमत खे परेशान करण लाइ करे ॿी कहिड़ी कार्रवाई करिजे। ही सोचनि पिया त डिसीजन निकितो कि असां हाणे सखर जी हिकु पुराणी पुलिस चौकी आहे रेलवे स्टेशन जे पासे में, हुन चौकी खे असांखे बम सां उॾाइणो आहे। त इहो प्लान उन्हनि तय कयो ऐं वीचार कयो कि भई हाणे असांखे हथियार ई ॻोल्हो, इहो बम जी व्यवस्था किथां थींदी। त शहीद हेमू कालानी जो चाचो जेको ओॾी महिल उहो बि आज़ादी जी आंदोलन में भाग वरितो पिए ऐं स्वराज्य सेना खे अंदरूनी हुननि जो सपोर्ट हूंदो हो। त हो चाचा मंगाराम कालानी वटि विया सभई मिली ऐं मंगाराम कालानी जी खे चयो कि भई असांखे चौकी उॾाइणी आहे, बम जी ज़रूरत आहे। त मंगाराम कालानी जी चयो कि तव्हांखे जेतिरा बम खपे ओतिरा ॾींदोमांव ऐं हुननि खे उहा बम अवेलेबल करायनि। मंगाराम कालानी त स्वराज्य सेना जी टोली हुननि खां पुछे थी कि चाचा तव्हां ही बम किथां आणंदा आहियो। त हुननि इहो चयो कि तव्हां बम जी चिंता न कयो, तव्हांखे जेतिरा खपनि मिलंदा, तव्हां तव्हांजे मक़सद में लॻा रहियो। त हू बम खणी विया हली ऐं बम जी गोथरी, हिकु नंढी गोथरी हुई कपिड़े जी, उन गोथरी अंदरि बम हो ऐं जॾहिं हू विया पिए त सभु अलॻि अलॻि छणिजी विया। हिकिड़ो हुते, हिकिड़ो हुते, हिकिड़ो हिते, हिकिड़ो हुते। ऐं हशू सबनानी जे हथ में उहो बम जी गोथरी हुई। चौकी जे अंदरि, चौकी ओॾी महिल बंदि हुई, चौकी जो कुंडो कढी करे वञनि था हेमू कालानी ऐं हरीभाई लीलाणी ऐं लक्ष्मणदास केसवानी जी। त हुन चौकी जे अंदरि गोथरी रखी अची था वञनि ऐं पंहिंजे पंहिंजे घर। ॿिए ॾींहुं सुबुह जो कुर्बानी अख़बार में फ्रंट पेज ते न्यूज़ थी अचे कि सखर जी पुराणी जेकी रेलवे स्टेशन जे पासे जेकी चौकी आहे उन जो छत उॾामजी वई आहे ऐं अहिड़ो ज़बरदस्त धमाको हो, माने आसे पासे बि माने हीअं अहिड़ो जिॾी आवा अहिड़ी स्थिति थी वई। त अंग्रेजी ब्रिटिश हुकूमत त ॾाढी परेशान थी वई कि ही कहिड़ा इनकलाबी आया आहिनि, कॾहिं तिरंगो झंडो पिया लॻाइनि कलेक्टर ऑफिस में, कॾहिं बम पिया फोड़नि, त ही केरु आहिनि। तुरंत CID जांच विहारी वञ ऐं CID जांच में हुननि खे कुझु ई कोन मिलियो। जॾहिं ही ॿार पंहिंजे पंहिंजे घर विया हली, ही जेकी घटना कई हुई हुननि छंछर जो कई हुई ऐं आर्तवार जो ॾींहुं हू घर खां ॿाहिरि निकिता ई कोन, सभु पंहिंजे पंहिंजे घर मस्तु। सूमर जे ॾींहुं स्कूल में पंहिंजे समय ते स्कूल विया। उनखां पोइ जेकी इंटरवेल थींदो आहे स्कूल जो, इंटरवेल ते छोकिरा हिकिड़ा वरी पार्क ते अची मिलनि था ऐं हेॾो ख़ुशि था थियनि कि मज़ो अची वियो, असां त ब्रिटिश हुकूमत खे सबक़ु सेखारे वरितो। ऐं उन्हनि जी ही ॿी करतूत हुई, इहो ॿियो कारनामो हो कि ब्रिटिश हुकूमत हुन घटना सां हेॾो जिॾी वई हुई कि उन्हनि खे ख़बर ई कोन पियो पए कि भई करे केरु पियो ऐं ही छा पियो थिए। माने अहिड़ा मुंझी विया हुआ कि हुननि जेके बि हुते जा अधिकारी हुआ हुननि खे सभिनि खे सस्पेंड करे वरितनि। पुलिस चौकी जा अधिकारी हुआ, हुते जो कलेक्टर हो, सभिनि खे सस्पेंड करे वरितनि ऐं ही हुननि जो
स्वराज्य सेना जी हिकिड़ी नई करतूत हुई। ॿियो कारनामो हो, इहो मां कारनामो तव्हांखे शेयर करां पियो। हुन जे अलावा घणेई अहिड़ा कारनामा आहिनि जेको मां तव्हां सां शेयर कंदुमि। जय श्री झूलेलाल, सतनाम साखी।